सदी कंप्यूटराइज ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। हिक बना 40 ॾींहंनि जो विर्त हुसाई 40 जो। दुनिया जी को बि क़ौम, को बि जुबान छा रखी सघंदी। जिन्हनि भगवान घुरायो आहे धरती ते पंहिंजी भक्तीअ जे बलबूते, हुन सिंधियुनि खे ही दुनिया छा परखी सघंदी। हलो त पहिरीं शिरडी जे पासे में वसियल श्री रामपुर शहर में, जिते साईं झूलेलाल जी जो जन्मोत्सव भंडारे सां गॾु मनायो वियो। पोइ झूलेलाल कथा जो आयोजन थियो। छत्तीसगढ़ चक्रभाटा जे संत लाल साईं जिन जो आगमन ऐं प्रवचन, माता जी चौकी लॻाए भजन ऐं कीर्तन, बहिराणो ठाहे सॼे शहर में घुमाए संवारियो वियो पंहिंजो कदम। बस यूं समझो कि रात ॾींहुं सुबह शाम विमल पैलेस जे बाफना हॉल में भक्तन जी भरे भरे करे पुण्य कमायो ऐं वैकुंठ में पंहिंजो स्थान बि सुनिश्चित कयो। तुंहिंजे दर ते मां आयुस सुवाली, झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर ते मां आयुस सुवाली, झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली, तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली, झूलण मुंहिंजी झोली भर जान, झूलण मुंहिंजी झोली भर जान। पर निरालो हो, मतवालो हो, रहमत वारो हो पूज्य सिंधी पंचायत शिरडी जो 40 साहिब महोत्सव। गढ़ में साथ निभायो सिंधी महिला मंडल, सिंधी युवा मंच संस्थाउनि जे बानीकारन लाल साईं जी जो अभिषेक, सत्यनारायण बहिराणा साहिब महापूजा, हवन, लाल साईं जिन जी मटकी शोभा यात्रा ऐं विसर्जन, भजन संध्या, प्रीति भोज जहिड़ो पावन कार्य सुठे नमूने मनाया विया। अचन वारा मुख्य सेवादारी हुआ गोपीचंद फुंदवानी, कन्हैयालाल माखीजा, सुरेश केसवानी, गोविंदा लोकचंदानी, दीपक पंजाबी, प्रीतम पुरसवानी, महेश प्रेमानी, गजानन पतनानी, वासुदेव रहता, श्याम थवानी, विजय ग्वालानी जी। इन खबर ते नजर हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट मनोज भागवानी जी। दर तुंहिंजे ते छेजू लगन थियूं, दर तुंहिंजे ते छेजू लगन थियूं, झिरमिर झिरमिर ज्योतियूं जगन थियूं, झिरमिर झिरमिर ज्योतियूं जगन थियूं। झांझ वजन था, डोका वजन था, झांझ वजन था, डोका वजन था, लालण तो दर मेला लगन था, लालण तो दर मेला लगन था। हो तुंहिंजे दर जिया, तुंहिंजे दर जी आ रौनक निराली, झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर ते मां आयुस सुवाली, झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली, हो तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली, झूलण मुंहिंजी झोली भर जान। कयो दिल्ली जो, जिते श्री झूलेलाल 40 महोत्सव जो आयोजन श्री प्रेम प्रकाश लाल साई मंदिर गदाईपुर में अमर ज्योत मंच गदाईपुर जे सहयोग सां शहजादे साई ओमीराम साहिब जी, गढ़ में साई जगदीश लाल जी, अरुण ऐं अंजलि कुकरेजा, अमित ऐं कनिका भाटिया,
गुलशन विनय ए हितिका माखीजा, कपिल रोहड़ा, पुनीत ए नव्या, पंकज ए जिया चुप ए अतुल चावला जी शिरकत कई हिन प्रोग्राम में 4 चंड लगाया। पर दोस्तों बेहतरीन खबर था अचे पई यूएस जे डलास सां, जिते इहो चालीहो महोत्सव सदियुनि ताईं यादि कयो वेंदो, छो कि साईं झूलण पाण पधारिया पावन मूर्त जे रूप में, जंहिंजी स्थापना भोजवानी फैमिली, ऑरलैंडो जी आशन शहदादपुरी फैमिली ऐं DFW सिंधी एसोसिएशन जे मेंबरान बॉबी जीवरानी, नीता अडवानी, दीपक अंबवानी, भगवान पेशवानी, पायल ऐं नितिन सोमैया, सोना दमानी जे सहयोग सां कई वई। ज्योतिन वारा लालव डेरा, ज्योतिन वारा लालव डेरा, हर को तो दर पाए फेरा, हर को तो दर पाए फेरा, राजा हुजे या रंग भिखारी, राजा हुजे या रंग भिखारी, तुंहिंजे दर जो हर को पुजारी, तुंहिंजे दर जो हर को पुजारी, तुंहिंजे चाउठ ता मां बलहारी, झूलण मुंहिंजी झोली भर जाए, तुंहिंजे दर ते मां आयुस सुवाली, झूलण मुंहिंजी झोली भर जाए। गणपति बप्पा मोरया। जी हाँ दोस्तों, साईं अष्ट विनायक जी कृपा बरसी मनीला फिलीपींस में, जिते पुणे जी गणेश मंडली मनायो गणेश उत्सव। प्रकाश रामचंदानी जी हिन खबर के सिंधु दर्शन में मोकलियो। गजानंद आयो देव गणपति आयो, गजानंद आयो देव गणपति आयो, गौरी नंदन जा गुणड़ा गायो, गौरा के लाल जा गुणड़ा गायो, जल चढ़ायो फूल चढ़ायो, केसर चंदन भोजन चढ़ायो, पंहिंजो सिरड़ो भितड़े निभायो, धन दौलत जा भंडार पायो, गजानंद आयो मोरया, गणपति बप्पा मोरया। लागोस नाइजीरिया जे सिंधियुनि जे ओम साईं राम ग्रुप जे सभिनी सिंधी मेंबरान गणपति पूजन ऐं विसर्जन, बहराणा साहिब सेलिब्रेशन ऐं सत्यनारायण कथा जो सफल आयोजन करे शिव पुट गजानन जी भक्ति जो झंडो विदेश में भी फहरायो। अजिग बेजो हिया ज़रियो, हिन जे दर ते जया घुरियो, अजिग बेजो हिया ज़रियो, हिन जे दर ते जया घुरियो, खाली हथे किरकी न वरियो, रिद्धि सिद्धिअ जा भाकुर भरियो, गजानंद आयो मोरया, गणपति बप्पा मोरया, मोरया मंगल मूर्ति मोरया। इंडोनेशिया जकार्ता में भी मनु हीरानंदानी जी जे सहयोग सां घनश्याम ऐं रचना अडवानी जी हर साल वांगुरु हिन भेरे भी सत्संग प्रार्थना गणपति जो आयोजन कयो। अहिड़े नमूने स्पेन जे लास पलामस में भी सेलिब्रेट कयो वियो गणपति उत्सव। संजय ऐं रेशमा रंगवानी, नितिन खेतवानी ऐं प्रकाश नंदवानी जी जे तन मन धन सां कयल सहयोग जे बलबूते हिन खबर ते नज़र हुई विनोद जी। हाल सुने थो, कम तरखे खुश हाल करे थो, हिनन जाही हाल सुने थो, कम तरखे खुश हाल करे थो, सच्चे मन सां जो तारे थो, तंहिंजो ॾेड़ो ही तारे थो, गजानंद आयो, गजानंद आयो देव गणपति आयो, गजानंद आयो देव गणपति आयो, गौरी नंदन जा गुणड़ा गायो, गौरा के लाल जा गुणड़ा गायो। साईं गणपति उत्सव ते अजब गजब नजारा हुआ हांगकांग जा बि। गणपति महोत्सव ऐं विसर्जन जहिड़ो कार्य
समुंड जे विचों विच क्रूज़ में कयो वियो। हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिलियो वियो महाराज जय शर्मा जी पारां। भला केर विसारे सघंदो हांगकांग कोलून जे हिंदू मंदिर जो गणपति उत्सव नची टिपी नृत्य गायकी सां सरोबार हो। हिन ख़बर ते नज़र हुई नूतन तोलानी जी। गरीबन जो थियो गणपत सहारो, तंहिंखां सवाइ नामुमकिन गुज़ारो। गरीबन जो